खदीजा खानम दाऊद पोटो सिंध जी नामवर लेखिका ऐं सहाफ़ी बेगम खदीजा खानम दाऊद पोटे जो पूरो नालो खदीजा खानम बिनते डॉक्टर शम्सुद्दीन शेख हो। संदसि वालिद हैदराबाद जे मशहूर इल्मी घराणे जो फ़र्द हो, जिन मां डॉक्टर ज़ियाउद्दीन शेख हिकु नामियारो शख़्स थी गुज़रियो आहे। खदीजा खानम दाऊद पोटो 14 जनवरी 1918 ईस्वीअ में हैदराबाद में जनम वरितो। संदसि हिकु भेण आयशा शेख सिंध जी मशहूर तालीमदान हुई। खदीजा बेगम सिंध जे नामियारे तालीमदान अदीब साईं शम्सुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जी ज़ाल हुई। सादन लफ़्ज़नि में चऊं त अल्लामा दाऊद पोटे जी घरवारी हुई। खदीजा बेगम ऐं अल्लामा दाऊद पोटो जो हिकु पुटु आहे, जंहिंजो नालो आहे ईसा दाऊद पोटो, जेको पाण हिकु तालीमदान आहे। खदीजा बेगम औरतुनि जे रिसाले अदियूं जी बानी पिणु हुई। हिन रिसाले जे ज़रिए खदीजा बेगम सिंध जी औरतुनि में तमामु घणी ॼाण पखेड़ी। खदीजा बेगम जो ॾाॾो शेख अब्दुर रहीम पिणु अदब सां वाबस्ता हुयो ऐं संदसि जा लाॻापा मौलाना उबैदुल्ला सिंधीअ सां रहिया ऐं पाण रेशमी रुमाल तहरीक जो मेंबर बि रहियो। खदीजा बेगम 1968 खां 1972 ईस्वीअ ताईं सिंधी अदबी बोर्ड जे बोर्ड ऑफ गवर्नर जी मेंबर बि रही। खदीजा बेगम दाऊद पोटे केतिरा ई किताब सहेड़िया ऐं शाया कया, जहिड़ोक अल्लामा दाऊद पोटे जी बायोग्राफी ऐं खोड़ सारा ॿिया किताब। उन खां अलावा हिन पंहिंजा किताब पिणु लिखिया, जिन में शाइरनि जो सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। संदसि जी यादि में दादूअ में मौजूदु हाई स्कूल ॿूरड़ीअ खे खदीजा खानम दाऊद पोटे हाई स्कूल जो नालो ॾिनो वियो आहे। अहिड़ीअ रीति सिंध जे अदब जी ख़िदमत कंदे 21 जुलाई सन 2001 ईस्वीअ ते वफ़ात कई। जी दोस्तों, उम्मीद कयूं था त असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा। जी लतीफ़, जय झूलेलाल।